रहमान रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। माशाअल्लाह जीअं त असीं सैयद इमरान शाह जिलानी बादशाह जंहिंजो हुकूमत साईं जन जीए दस्तगीर तंज़ीम जो बुनियादु विधो आहे कुझु साल पहिरियां, ऐं जीए दस्तगीर तंज़ीम जे बुनियाद ते जिलानी मोहल्ला सतह जी जेका ज़िमेदारी आहे साईं जन सैयद बाकर शाह जिलानी साईं जन खे ॾिनी आहे। ऐं ही साईं जन जा साथी आहिनि साईं फैज़ मोहम्मद शाह ऐं साईं नायब शाह। त तंज़ीमी हवाले सां असांजो मशवरो हुयो, असां वेठासीं ऐं उते गुफ़्तगू कईसीं ऐं नेक नियत जो इज़हार कयोसीं। त इन विच में गुफ़्तगू में हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि साम्हूं आई। साईं फैज़ मोहम्मद साईं करण फ़रमाइनि पिया, साईं जन हाणे पंहिंजी ज़ुबानी पाण ॿुधाईंदा। तंज़ीम जीए दस्तगीर जे तहत जीए दस्तगीर जी जमायत जे लाइ साईं जन हिकु पैगाम ॾियणु चाहिनि। जी साईं। पैगाम इहो ई हो त अल्हम्दुलिल्लाह जीअं त हाणे जेकी रबियुल अव्वल जो महीनो ईंदो 1500 साल प्यारे आका अलैहिस्सलाम जन जी विलादत खे पूरा थींदा, त उन हिसाब सां नियत इहा कईसीं त माना साईं जन खे तोहफ़े जे तौर ते दुरूद शरीफ़ जो नज़रानो पेश कजे। तंहिं करे माना जेकी समूरी जमायत आहे त माना रोज़ानो 313 दफ़ा दुरूद शरीफ़ जो नज़रानो पेश कनि रबियुल अव्वल जे सॼे महीने में। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। सैयद इमरान शाह जिलानी बादशाह जन जे पेज तां जेका बि जीए दस्तगीर जमायत ही वीडियो ॾिसी रही आहे, ही तव्हां ई असां सभिनी जे लाइ पैगाम आहे। हिकिड़ो माशाअल्लाह अज़ीम शान जश्न अची रहियो आहे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जश्न विलादत। ऐं माशाअल्लाह 1500 साला जश्न विलादत आहे। त इंशाअल्लाह महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि असां हिकु तमामु अज़ीम तोहफ़ो पेश कंदासीं दुरूद पाक जो। ऐं जेका बि जमायत असां सां गॾिजी दुरूद शरीफ़ पढ़ाईंदी उहो असांखे फेसबुक कमेंट्स ऐं मैसेज में आगाह कंदा रहंदा ऐं 10 रबियुल अव्वल खां पहिरियां असांखे ॿुधाईंदा, जीअं असां उन जी सॼी कैलकुलेशन कयूं। इंशाअल्लाह 12 रबियुल अव्वल जी राति सैयद इमरान शाह जिलानी बादशाह जन जे हथ ते इंशाअल्लाह महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारगाह में इंशाअल्लाह साईं जन तोहफ़ो पेश कर फरमाईंदा। वॾी महिरबानी।